नाज़रीन, टंडो मोहम्मद खान मां ख़बर है जेका अव्हां ताईं पहुचायूं पिया। पनू गाज़ी बिरोही जी रिपोर्ट मुताबिक़ गर्ल्स डिग्री कॉलेज में इम्तिहान दौरान शागिर्दियाणी जो लेक्चरार ते मुबैना तौर हिरासमेंट जो इल्ज़ाम इंसाफ़ जो मुतालबो कयो वियो। टंडो मोहम्मद खान गर्ल्स डिग्री कॉलेज में 12हें दर्जे जी शागिर्दियाणी नहल धीअ सलीम हालेपुट पारां लेक्चरार आसमा आराई ते इम्तिहान दौरान मुबैना बदसलूकी ऐं हिरासमेंट जा संगीन इल्ज़ाम लगाया विया आहिनि। शागिर्दियाणी नहल मूजिबि हूअ पर्चो ॾेई रही हुई त ओचितो लेक्चरार बिना कंहिं जवाज़ जे मथसि कावड़ ज़ाहिर कई ऐं खेसि धमकियूं ॾिनियूं ऐं थप्पड़ हणण जी कोशिश कई, जंहिं सबबि हू ज़हनी तौरु सख़्तु परेशान थी वई। हुन चयो त अहिड़े रवैये सबबि इम्तिहानी माहौल मुतासिर थियो ऐं हू ख़ौफ़ में मुब्तला थी वई आहे। मुतासिर शागिर्दियाणी जी अमर जो चवणु आहे त संदसि धीअ कॉलेज मां वापसि अचण खां पोइ मुसलसल ॻोढ़ा ॻाड़े रही आहे ऐं उहा ख़ौफ़ ऐं हिरास में वरितलु आहे। हुन वधीक चयो त न्याणी जा अञा 6 पेपर बाक़ी आहिनि, पर हूअ ज़हनी दॿाउ सबबि इम्तिहान ॾियण खां कीॿाए रही आहे। शागिर्दियाणी ऐं हुन जी अमर अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो फौरी तौरु नोटिस वठी खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। होॾां कॉलेज जे प्रिंसिपल शाज़िया अख़वांद मामले खां लाइल्मीअ ज़ाहिर कंदे चयो आहे त अहिड़ी शिकायत संदसि इल्म में अञा ताईं न आई आहे। अलबत्ता हुन इहो बि ॼाणायो त साॻिए लेक्चरार ख़िलाफ़ अॼु हिकु ॿी शागिर्दियाणी ऐं उन जे वारसनि तरफ़ां शिकायत कई वई। वाक़े खां पोइ वालिदेन ऐं शागिर्दनि ॻणतीअ जी लहर छायल, जॾहिं त तालीमी इदारे अंदरि शागिर्दनि जे तहफ़ुज़ ऐं मुनासिब माहौल बाबति ॿीहर नवां सवाल उभरी रहिया आहिनि।